छा ॿुधायां, कुमार ॾाढा बदिलजी विया आहिनि। मतलब हू ॾाढा ख़ुशि रहण लॻा आहिनि। अच्छा, कुझु वक़्तु पहिरीं ताईं त उहे मूंसां नंढी नंढी ॻाल्हि ते झगड़ो कंदा हुया। अॼुकल्ह हेतिरा रोमांटिक थी विया आहिनि। हेॾा रोमांटिक थियो तॾहिं बि न ॾिसी नई नई शादी थी हुई, घर बर। ये त खतरे वारी ॻाल्हि आहे। छा दाल में कुछ कारो आहे? दाल में कारो? मूंखे त सही दाल की कारी लॻे। मतलब ज़ाल सां सॼो ॾींहुं विरण वारो मर्द अगरि हुन सां प्यार सां हली रहियो आहे त हिन जो मतिलबु आहे उहो हुन सां चीटिंग करे रहियो आहे। चीटिंग? मूंसां चीटिंग? मूंसां धोखो? जॾहिं मर्द जो लफड़ो ॿाहिरि हलंदो आहे तॾहिं ई हू पंहिंजे घर वारी सां वधीक प्यार सां हलंदो आहे ऐं हिन ई नमूने हू पंहिंजी गिल्ट दूर कंदो आहे। मां त लुटिजी वियमि, मां त बर्बाद थी वियमि। त हिन उमिरि में जेकॾहिं मुंहिंजो मुड़ुसु ॿी ज़ाल खणी त मां किथे वेंदमि?